बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। हमेशह माण्हू कॉन्फिडेंट लाइ पुछंदा रहंदा आहिनि त असां कॉन्फिडेंट कीअं थियूं। अक्सर करे तव्हां ॾिठो हूंदो त के माण्हू कॉन्फिडेंट हूंदा आहिनि ऐं के वरी एतिरा कॉन्फिडेंट न हूंदा आहिनि, मतिलबु उन्हनि जो कॉन्फिडेंट लो हूंदो आहे। उन जो सबबु छा थींदो आहे त माण्हूअ में ॼाण जी घटिताई हूंदी आहे, तजुर्बे जी घटिताई हूंदी आहे, या उनजे अंदरूनी ख़ौफ़ हूंदो आहे। कॾहिं कॾहिं कॉन्फिडेंट माण्हूअ खे नस्ली हिसाब में बि मिलंदो आहे। नस्ली हिसाब में कीअं त जॾहिं उन्हनि जा वॾा उनखे सम्झाईंदा हलंदा आहिनि त तूं हीअ शइ करे सघें थो, त पोइ हू अॻिते वधंदो हलंदो आहे ऐं कॉन्फिडेंट थींदो रहंदो आहे। पर हाणे सुवालु हिकिड़ो नंढो जेको अॼु पुछणु चाहियूं था उहो इहो आहे त माण्हू कॉन्फिडेंट कीअं थिए। जेको लफ़्ज़ इहो कीअं आयो आहे न, जॾहिं बि जंहिं माण्हूअ खे इन कीअं जो जवाबु ईंदो आहे उहो कॉन्फिडेंट हूंदो आहे। तव्हां हीअ करे सघो था, हा करे सघां थो, कीअं, ऐं जॾहिं उहो तरीक़ो अची वेंदो आहे त उहो कॉन्फिडेंट हूंदो आहे। कॾहिं कॾहिं छा थींदो आहे त माण्हू बसि ईअं ई चवंदा आहिनि त मूंखे हीअ शइ अचे थी, पर हुनखे ईंदी न आहे। मिसाल जेकॾहिं कंहिंखे ड्राइविंग चई वञे त ड्राइविंग कर, कार वग़ैरह हलाए, हुनखे ड्राइविंग न अचे ऐं ईअं कॉन्फिडेंट हुजे त मां हलाए वेंदुसि, त उहो कॉन्फिडेंट न हूंदो आहे, उहो ओवर कॉन्फिडेंट हूंदो आहे ऐं उहो नुक़सानकार हूंदो आहे। हमेशह टे लेयर्स थींदा आहिनि कॉन्फिडेंट जा, हिकिड़ो ओवर, ॿियो कॉन्फिडेंट ऐं ॿियो लोअर। जॾहिं इन्हनि टिनी लेयर्स मां जॾहिं मुकमल तौर ते कॉन्फिडेंट वारी हद में माण्हू रहंदो आहे पियो, त उहो ई ज़िंदगीअ में कामयाबु थींदो आहे पियो। कॉन्फिडेंट मां ख़बर कीअं पए? आमतौर ते कॉन्फिडेंट जी ख़बर माण्हू जे लहजे में पवंदी आहे, ॻाल्हाइण में बि पवंदी आहे, हुनजे डिसीशन पावर्स में बि पवंदी आहे त हू केतिरा डिसीशन वठी सघे थो या नथो वठी सघे। कॾहिं कॾहिं माण्हू कंहिं में उलझियल हूंदो आहे, कंहिं मसइले में, कंहिं ॻाल्हि में, कंहिं प्रोफेशन में, ऐं हू चाहींदो आहे त मां कॉन्फिडेंट आहियां त इहा शइ मां छॾियां ऐं ॿिए पासे ॾे वञा, पर हू उनखे छॾे न सघंदो आहे। उहो उनजो कॉन्फिडेंट न हूंदो आहे। कॉन्फिडेंट माण्हू जॾहिं बि को डिसाइड कंदो आहे या डिसीशन वठंदो आहे त हू उन ते हमेशह क़ाइमु हूंदो आहे ऐं उनजे नुक़सान ऐं फ़ाइदे ते मद्देनज़र रखी हू फ़ैसिला कंदो आहे ऐं उनखां पोइ ई हू कंहिं न कंहिं नतीजे ते हमेशह पहुचंदो ईंदो आहे। ओवर कॉन्फिडेंट माण्हू ॾाढा नुक़सानकार हूंदा आहिनि, ख़राबु हूंदा आहिनि। उहे पाण त ॿुॾंदा आहिनि, पर ॿिए जेके उन्हनि जा साथी हूंदा आहिनि या उनजे ग्रुप में जेके कमु कंदा आहिनि उन्हनि खे बि ॿोड़े तबाह ऐं फना करे छॾींदा आहिनि। कॉन्फिडेंट कीअं हासिलु कजे? कॉन्फिडेंट हासिलु करण लाइ पहिरियों त उन शइ जी प्रैक्टिस करणु घुरिजे असांखे, जेका शइ असां करणु चाहियूं था पिया। जेकॾहिं तव्हां ॾिठो हूंदो कॾहिं कॾहिं माण्हुनि खे ॻाल्हाइण बि न ईंदो आहे, ॻाल्हाइण में ई मुंझी ऐं कंफ्यूज़ थी पवंदा आहिनि, त पोइ उहे कॉन्फिडेंट कीअं थियनि? त उन्हनि खे छा करणु घुरिजे? जो उन्हनि खे ॻाल्हाइणु घुरिजे, हर कंहिं सां, हर कंहिं सुठे नमूने सां, बहितरीनु नमूने सां, पंहिंजो अंदाज़े बयानु उनखे हुजणु घुरिजे। जंहिं बि माण्हूअ में पंहिंजो हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे उथण जो, वेहण जो, ॻाल्हाइण जो, उहो कॉन्फिडेंट हूंदो आहे। उनजी हिकिड़ी आइडेंटिफिकेशन थींदी आहे। कॉन्फिडेंट माण्हू जी आइडेंटिफिकेशन ॾाढी वणंदड़ ऐं प्यारी हूंदी आहे। उहा छाप छॾींदी हलंदी आहे, उहा पंहिंजो असरु छॾींदी हलंदी आहे ऐं उन असर मां मां सम्झां थो त केतिरा ई वक़्त ऐं सदियूं उनजे असर मां न आहिनि निकिरी सघंदियूं। तव्हांखे जेकॾहिं कॉन्फिडेंट थियणो आहे त उनखां पहिरियों तव्हांखे ईमानदार हुजणु लाज़मी आहे। कॉन्फिडेंट थियण लाइ तव्हांखे महिनत कश हुजणु या हार्ड वर्किंग मैन हुजणु लाज़मी आहे। तव्हां हार्ड वर्कर हुजो। उनखां पोइ तव्हां में उहा ख़बर हुजणु घुरिजे, ॼाण हुजणु घुरिजे त कहिड़े दौर में रहो था पिया, उन जूं तक़ाज़ाऊं कहिड़ियूं आहिनि ऐं उन मुताबिक़ तव्हां अमल कंदो त तव्हां कॉन्फिडेंट थी वेंदव। घणा त माण्हू एतिरा कॉन्फिडेंट न आहिनि हूंदा जो उन्हनि खे को लिबास चइबो आहे त पायो त हू उहो लिबास न आहिनि पाईंदा ऐं हू लाराईंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त हीअ माण्हू उन लाइ छा चवंदा। पर कॉन्फिडेंट माण्हू जेका शइ पाईंदो आहे उहो ॿियनि जो फैशन थी वेंदो आहे। उहो ॿियनि जी उहा शइ उनखे पाइणु शुरू कंदा आहिनि या उनजो अमल पैरा थियणु शुरू थी वेंदा आहिनि। पाण में कॉन्फिडेंट आणियो ऐं बेखौफ़ थी ज़िंदगी गुज़ारियो त जीअं तव्हांजे हथनि में ख़ुशियूं अचनि ऐं उहे तव्हां ख़ुशियूं विरहाईंदा रहो ऐं दुनिया में हिकु पुरसुकून ज़िंदगी बसर कयो। अलाह साईं सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता।